ज़िले क़शमूर कंदकोट पुलिस पारां कंदकोट लॻो कंदकोट बी सेक्शन थाणे जे रेलवे फाटक वटि ॾोहरनि जे ॾोह जे इरादे वक़्तु बीहण दौरान ॾोहरनि जे मुबैना साथी खे मुबैना मुक़ाबले में मारण जी दावा कंदे पुलिस मारिजी वेल जी सुञाणप इरशाद अली पुट शहज़ादो मीराणी तौरु कई आहे। पुलिस मूजिबि पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वेल मुबैना ॾोहारी ख़ादिम भयो ऐं तेगाणी गैंग जे ॾोहारनि सां तालुक़ु रखंदो हो। मारिजी वेल ॾोहारी भते जी रक़म ॾोहारनि ताईं पहुचाइण सां गॾोगॾु औरताणे आवाज़ में हिरखाए माण्हुनि खे अगवा कराईंदो हो। हिकु अदद बंदूक पुलिस मारिजी वेल मुबैना ॾोहारी खां हथ करण जी दावा कई आहे। मारिजी वेल मुबैना ॾोहारी इरशाद मीराणी जो लाश कंदकोट सिविल अस्पताल कार्रवाई लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंदकोट।